मुझे अपडेट सां गॾु मां आहियां नज़ीर भमरो। दादू जोही में बरसाति रिमझिम, भान में, सेवण में ऐं ॻोठु आमरी में हिते बादल अचनि था पिया। ऐं इन खां अलावा थाणे बूला खान जी तरफ़ बि काफ़ी जेको आहे सो बादल आहिनि ऐं रिमझिम थी सघे थी। बादल वञनि था पिया, दौड़ बांदी नवाब शाह बुछेरी ऐं नौशहर फिरोज़ जे इलाइक़नि में पटीदन तरफ़ अॻिते वञी थी सघे थो कुझु कमज़ोर थियनि, पर थी सघे थो त कुझु उते बि रिमझिम थिए। इन खां अलावा थरपारकर में, चेलहार में ऐं मिठीअ में, इस्लामकोट जे इलाइक़नि में हिते कुझु बादल मौजूदु आहिनि जेके बरसाति ॾेई सघनि था। ऐं इन खां अलावा हीअ काफ़ी देरि खां वठी बदीन खां मथे हीअ बादल जो टुकड़ो आहे। मुमकिन आहे हिते कुझु बरसाति हुजे या थी सघे थो न बि हुजे, छो त तमामु नंढो सिस्टम आहे। इन खां अलावा शिकारपुर, सखर, रतोदेरो, शहदादकोट ऐं सखर लाड़काने डिवीज़न जे इलाइक़नि में ख़ैरपुर वग़ैरह हिते बादल मौजूदु आहिनि। बाक़ी जेकॾहिं ॾिसो त ओवरऑल पाकिस्तान पूरे मुल्क में शदीद बरसाति जारी आहे। मुल्तान, लिया, फैसलाबाद, सरगोदा, डेरा इस्माइल खान, मियांवाली, बनू, सरहद में काफ़ी बरसाति आहे। बलूचिस्तान, उत्तर बलूचिस्तान में लोरा लाई में तमामु वॾो घड़ो पियो काल्ह, अॼु बि जेको आहे सो घड़े पवण जो इम्कान आहे। पूरा इलाइक़ा जेके आहिनि से इहे पाकिस्तान जा मथियां इहे तेज़ बरसातुनि में वकोड़ियल आहिनि। पिशावर में काफ़ी जेको आहे सो तेज़ बरसाति आहे। ऐं इन खां अलावा हीअ बलूचिस्तान जो तुर्बत वारो इलाइक़ो, नौकुंडी वारो इलाइक़ो, हिते बि बादल आहिनि। बाक़ी सिंध में थरपारकर में मिठी वारो इलाइक़ो, मिठी ज़िलो थरपारकर, उते बरसाति थोरी घणी हूंदी। दादू में ऐं जोही में ऐं उन जे भरपासे में थाणो बूला खान ऐं इहे बादल जेके आहिनि से शहदादपुर वञी सघनि था, टंडो आदम वञी सघनि था ऐं हिते बरसाति जेका आहे सा अॻिते पइजी सघे थी।